जी नाज़रीन जेको आहे हालाणी में रमज़ान शरीफ़ थींदे ई जेको आहे महांगाई चोट चढ़ी वई आहे उन सिलसिले में तव्हांजे जेके भाॼी ऐं मुर्गी या भाॼियूं या सामान ॿियो ख़रीदण कंदड़ खां पुछंदासीं त हुनजो छा चवणु आहे। जेके भी शयूं असांजी रोज़ पे जूं आहिनि, रोज़मर्रा जी खंड आहे, गिह आहे, तेल आहे, जेको भी रोज़मर्रा जी असांजी वापे जी ज़रूरत जी शयूं आहिनि उन्हनि जा रेट ॾींहों ॾींहुं मथे वञनि था, खुटण जा नाला न आहिनि। हुकूमत जो ऐलान आहे त भई शइ असां कंट्रोल कंदासीं, हुन कंट्रोल ते को बि अमल न आहे। मुंगनि जी हींअर 280 खां 250 300 थी वई आहे। ग़रीब छा वठी खाए, दाल भी गरीबनि खां महांगी, मच्छी आहे त बि 400 रुपया, गोश्त आहे छिछड़ा त बि 400 रुपया, पटाटा 30 रुपया किलो मिलण वारा आहिनि, 50 रुपया थी विया आहिनि। भिंडी महांगी, हर शइ महांगी थी वई आहे। फ्रूट महांगो थी वियो आहे, 30 रुपया वारो शव मिलण वारो 50 रुपया किलो थी वियो आहे, 60 रुपया। तव्हां जेको हालाणी जे माण्हुनि जूं ग़रीबनि जूं ॻाल्हियूं मुतालबो कयो आहे त जेके फ्रूट ऐं भाॼियूं ऐं जेके गोश्त आहे उन्हनि खे जेको आहे सस्तो कयो वञे त जीअं असां जेको आहे ग़रीब माण्हू जेको आहे भाॼी फ्रूट वठी सघूं। कैमरामैन शाह सेतो सां गॾु बचल सेंट्री रिपोर्टर हालाणी।